नौकरी जॾहिं नौकरी मिली थी वञे ऐं पोइ नौकरीअ में वक़्तु गुज़री थो वञे, पोइ वरी 40 सालनि खां पोइ मुड़ी ॾिसंदो त वञ हिन टके जहिड़ी नौकरीअ जे पोयां मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा हसीन तरीन ॾींहं विञाए छॾिया। ज़िंदगी जा ख़ूबसूरत हसीन लम्हा। सुबुह जो 8 खां 7 बजे उथी 8 बजे डोड़ी ऑफिस पहुची, ऑफिस में 5 बजे तां धिगा खाई वेही बुझड़ो थी 6 बजे थकिजी घर अची न किताब पढ़ियमि, न दोस्तनि सां उथियुसि वेठुसि, न ख़ानदान सां वेठुसि, न वतन सां वेठुसि, न क़ौम सां वेठुसि, न मिटनि माइटनि सां वेठुसि, न कंहिंसां निभायमि, न कंहिं मूं सां निभायो, न किताब पढ़ियमि, न फिल्मूं ॾिठमि, न मौसीक़ी ॿुधमि। 8 खां 6 ताईं ऑफिस लिक लिका हणा वठा ज़िंदगी वई हली। त वक़्त जे घोड़े जे मथां सवार थियणो, वक़्त जो जेको घोड़ो आहे, जेको ही चईन सुंबनि सां धूड़ उॾाईंदो तेज़ रफ़्तारी सां डोड़ंदो वञे, इन जे पुठे ते चढ़ी पाण खे उन घोड़े जे हर क़दम सां तब्दील कंदो रहणो। तब्दील 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 तब्दील, हर लम्हे तब्दीली कंहिंजे लाइ? बेटरमेंट लाइ, सुठाईअ लाइ, चङाईअ लाइ, वधीक सिखण लाइ, वधीक ॼाणण लाइ, वधीक पाण खे मौजूदा हालतुनि सां जोड़े हलाइण लाइ। बाक़ी जेकॾहिं माण्हू चवंदो ही वक़्तु गुज़री वियो त पोइ पाण सभिनी जा वक़्त गुज़री विया आहिनि। शेख हयास चयो आहे त हू इश्क मोहब्बत जी दुनिया। गौर कयो हिन ते। इहा नज़म आऊं जॾहिं दोहराईंदो आहियां या केॾी महिल पाण खे ॿुधाईंदो आहियां त पोइ मूंखे उहे दोस्त बि यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया। स्कूल जे ज़माने में मुंहिंजा 2 टे दोस्त गुज़ारे विया स्कूल लाइफ में, यंग 15-16 years old। उहे माइट यादि ईंदा आहिनि, उहे बहितरीन शख़्सियतूं यादि ईंदियूं आहिनि, उहे प्यारा माण्हू यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया।